أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. واتل عليهم نبأ بني آدم بالحق إذ قربا قربانا فتقبل من أحدهما ولم يتقبل من الآخر قال لأقتلنك قال إنما يتقبل الله من المتقين لئن بسطت إلي يدك لتقتلني ما أنا بباسط يدي إليك لأقتلك إني أخاف الله رب العالمين إني أريد أن تبوء بإثمي وإثمك فتكون من أصحاب النار وذلك جزاء الظالمين. فطوعت له نفسه قتل أخيه فقتله فأصبح من الخاسرين. فبعث الله غرابا يبحث في الأرض ليريه كيف يواري سوءة أخيه قال يا ويلتى أعجزت أن أكون مثل هذا الغراب فأواري سوءة أخي فأصبح من النادمين. من أجل ذلك كتبنا على بني إسرائيل أنه من قتل نفسا بغير نفس أو فساد في الأرض فكأنما قتل الناس جميعا ومن أحياها فكأنما أحيا الناس جميعا. ولقد جاءتهم رسلنا بالبينات ثم إن كثيرا منهم بعد ذلك في الأرض لمسرفون. إنما جزاء الذين يحاربون الله ورسوله ويسعون في الأرض فسادا أن يقتلوا أو يصلبوا أو تقطع أيديهم وأرجلهم من خلاف أو ينفوا من الأرض ذلك لهم خزي في الدنيا ولهم في الآخرة عذاب عظيم. إلا الذين تابوا من قبل أن تقدروا عليهم فاعلموا أن الله غفور رحيم. صدق الله العظيم. ऐं पढ़ तूं इन्हनि ते आदम अलैहिस्सलाम जे ॿिनि पुटनि जी ख़बर हक़ सां जंहिं वक़्तु क़ुर्बानी कई वञी क़ुर्बानी करणु पोइ क़बूल कई वई इन्हनि ॿिन्ही मां हिकिड़े जी ऐं न क़बूल कई वई ॿिए जी चई त अलबत ज़रूरु क़तलु कंदुमि मां तोखे फरमाई त रुॻो क़बूल फरमाए तो अल्लाह ताला नेकोकारनि खां परहेज़गारनि खां जेकॾहिं ड्रिघो कयो तूं मुंहिंजे तरफ़ पंहिंजे हथ खे हिन लाइ क़तलु करे तूं मूंखे न आहियां मां ड्रिघो कंदड़ पंहिंजे हथ खे तुंहिंजे तरफ़ हिन लाइ क़तलु कयां मां तोखे बेशक मां ख़ौफ़ कयां थो अल्लाह जो जेको रब आहे जहाननि जो बेशक मां इरादो कयां थो त मोटे तूं मुंहिंजे गुनाह सां ऐं पंहिंजे गुनाह सां पोइ थी पवे तूं बाह वारनि खां जहन्नम वारनि खां ऐं इहो बदिलो आहे ज़ालिमनि जो। पोइ मञायो उनखे उनजे नफ़्स पंहिंजे भाउ जे क़तल कई इन खे पोइ फिरी अची पियो नुक़सान वारनि मां पोइ मोकिलियो अल्लाह ताला कांव जो खोटरे पियो ज़मीन में हिन लाइ त ॾेखारे इन खे कीअं पूरींदो पंहिंजे भाउ जे लाश खे चई हाय अफ़सोस जो आजिज़ थियुमि मां जो हुजां मां मिसाल हिन कांव जे पोइ पूरियां मां पंहिंजे भाउ जे लाश खे पोइ थी पियो पेशेमान थींदड़नि मां। इन जे करे लिखियोसीं असां बनी इसराइल ते बेशक जेको माण्हू क़तलु कंदो कंहिं नफ़्स खे बग़ैर कंहिं गुनाह जे बिना कंहिं नफ़्स जे एवज़ जे या फ़साद करण जे करे ज़मीन में पोइ ॼण त क़तलु कई समूरनि माण्हुनि खे ऐं जंहिं ज़िंदा रखियो इन्हीअ खे पोइ ॼण त ज़िंदा रखी समूरनि माण्हुनि खे पूरी इंसानियत की
अलबत्ता आंदो इन्हनि वटि असांजे रसूलनि चिटनि दलीलनि खे, पोइ बेशक घणा माण्हू इन्हनि खां पोइ ज़मीन में हद खां लंघंदड़ आहिनि। रुगो बदिलो उन्हनि माण्हुनि जो जेकी जंग कनि था अल्लाह सां उन जे रसूल सां ऐं कोशिशि कनि था ज़मीन में फ़साद करण जी, क़तलु कया वञनि या फांसी ते चाढ़िया वेंदा या कटिया वेंदा, हथ इन्हनि जा ऐं पेर इन्हनि जा उबतड़ या जलावतन कया वेंदा, ज़मीन खां कढिया वेंदा ज़मीन खां। इहा इन्हनि जे लाइ ख़्वारी आहे दुनिया में ऐं इन्हनि जे लाइ आख़िरत में आहे अज़ाब वॾो। मगर जिन माण्हुनि तौबा कई हिन खां पहिरियों जो ताक़त हासिल कजे इन्हनि ते, पकड़ कजे इन्हनि खे, पोइ ॼाणो तव्हां त बेशक अल्लाह ताला बख़्शींदड़ रहम कंदड़ आहे। सूरतुल माइदा जो 4 रुकू ऐं 6 सिपारे जो 8 रुकू, आयत नंबर 26 खां आयत नंबर 34 ताईं मुकम्मल रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर हू त तफ़सील तलब आहे, पर इख़्तिसार करण सां गॾोगॾु तफ़सीर पेश आहे। मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 3 सफ़ो नंबर 112 खां। हज़रत आदम अलैहिस्सलाम जे 2 पुटनि क़ाबील ऐं हाबील जो वाक़ियो अल्लाह ताला बयानु फ़रमायो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हज़रत हवा अलैहिस्सलाम दुनिया में आया, तवालुद ऐं तनासुल जो सिलसिलो शुरू थियो। हर हिकु हमल सां उन्हनि खे 2 ॿार पैदा थींदा हुआ, जाड़ा। हर पेट सां 2 जाड़ा ॿार पैदा थींदा, हिकु छोकिरो ऐं ॿी छोकिरी। उन वक़्तु जॾहिं आदम अलैहिस्सलाम जे औलाद में सवाइ भेण भाउ जे ॿियो कोई न हुयो ऐं भाउ भेण जो पाण में निकाह न पियो थी सघे, अल्लाह जल्ल शानू उन वक़्त जी ज़रूरत जे लिहाज़ सां शरीयत आदम अलैहिस्सलाम में इहा ख़ुसूसी हुकुम जारी फ़रमायो, हिकु हमल मां जेको छोकिरी ऐं छोकिरो हुजे ऐं छोकिरी पैदा थिए त उहे पाण में हक़ीक़ी भेण भाउ सम्झा वेंदा, उन्हनि जे दरमियान निकाह हराम आहे। लेकिन ॿिए हमल मां पैदा थियण वारे छोकिरे जे लाइ पहिरें हमल मां पैदा थियण वारी छोकिरी उन जे लाइ निकाह में अची सघे थी। पहिरें पेट मां जेको छोकिरो ऐं छोकिरी उहे पाण में निकाह न पिया करे सघनि, ॿिए पेट वारी छोकिरी पहिरें पेट वारे छोकिरे सां इब्तिदाई इंसानियत में आदम अलैहिस्सलाम जे इब्तिदाई ज़माने में इएं शरीयत आदम अलैहिस्सलाम में ईअं हुयो। पोइ इज़्दिवाज मुनाकिहत इन तरीक़े सां जाइज़ थी, पर थियो ईअं जो पहिरें छोकिरे क़ाबील सां जेका छोकिरी पैदा थी उहा हसीन जमील हुई, ॿिए छोकिरे हाबील सां जेका छोकिरी पैदा थी उहा शक्ल जी थोरी कोझी हुई। निकाह जे वक़्तु जॾहिं आयो त इन कानून जे मुताबिक़ हाबील सां पैदा थियण वारी कोझड़ी शक्ल वारी छोकिरी क़ाबील जे हिस्से में आई। उन ते क़ाबील नाराज़ थी करे हाबील जो दुश्मन थी वियो ऐं उन ते इसरार करणु लॻो त मूंसां जेका छोकिरी पैदा थी आहे उहा ई मुंहिंजे निकाह में ॾिनी वञे। हज़रत आदम अलैहिस्सलाम शरई क़ाइदे जे मुआफ़िक़ उनखे क़बूल न फ़रमायो ऐं हाबील ऐं क़ाबील जे दरमियान इख़्तिलाफ़ खे ख़तमु करण जे लाइ इहा सूरत तजवीज़ फ़रमायूं, तव्हां ॿई पंहिंजी क़ुर्बानी अल्लाह जे लाइ पेश कयो, जंहिंजी क़ुर्बानी क़बूल थी वेंदी इहा छोकिरी उनखे ॾिनी वेंदी। चूंकि आदम अलैहिस्सलाम खे यकीन हुयो त क़ुर्बानी उनजी ई क़बूल थींदी जंहिंजो हक़ आहे, यानी हाबील जो। उन ज़माने में क़ुर्बानी क़बूल थियण जी हिकिड़ी वाज़ह ऐं खुलियल अलामत इहा हूंदी त आसमान मां हिकिड़ी बाहि ईंदी हुई ऐं क़ुर्बानी खे खाई वेंदी हुई। जंहिं क़ुर्बानी खे बाहि न खाए त इहा अलामत हूंदी त इहा क़ुर्बानी अल्लाह वटि क़बूल न आहे। इन सूरत में इहा पेश आई त हाबील वटि बकरियूं हुयूं ऐं रिढूं घटा वग़ैरह हुया, क़ुर्बानी जे लाइ उन हिकिड़ो सुठो घटो क़ुर्बान कयो। ऐं क़ाबील काश्तकार हुयो, माना हारी हुयो, ज़मीन कंदो हो, उन कुझु अनाज वग़ैरह क़ुर्बानी जे लाइ पेश कयो। हस्ब दस्तूर आसमान मां बाहि आई
हाबील जे क़ुर्बानी खे खाई वई ऐं काबील जी क़ुर्बानी जीअं जो पई हुई तीअं पई रही। उन ते काबील खे पंहिंजी नाकामी, रुसवाई, ग़म, गुस्सो अञा वधी वियो। ओहो खुले तौर ते पंहिंजे भाउ खे चई त अक़्तुलन्नक, मां हाणे तोखे क़त्लु कंदुमि। हाबील उनखे चयो त इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन, अल्लाह ताला जो दस्तूर आहे त मुत्तक़ी परहेज़गारनि जो अमल क़बूल फरमाईंदो आहे। जेकॾहिं तूं तक़वा ऐं परहेज़गारी इख़्तियार करे हा, तुंहिंजी क़ुर्बानी बि क़बूल थिए हा। तूं ईअं न कयो त क़ुर्बानी क़बूल न थी, उन में मुंहिंजो कहिड़ो कसूर आहे। इन में हासिद जे हसद जो इलाज बि ॿुधायो वियो आहे। साड़ूले जे साड़ जो जॾहिं इहो नज़र अचे त कंहिं माण्हू खे अल्लाह ताला का ख़ासि नेमत अता फरमाई आहे जेका उनखे हासिल न आहे, त उनखे घुरिजे त पंहिंजे महरूमी खे पंहिंजे अमली कोताही ऐं गुनाहनि जे सबब जे करे सम्झी करे उन खां तौबा ताइब थियण जी फ़िक्र करे, ऐं हीअ न करे जो ॿिए खां उन नेमत जे ख़तमु थियण जे फ़िक्र में पियो हुजे, छो त उन जे फ़ाइदे जे बजाए उनखे नुक़सानु थींदो। छो त मक़बूलियत अलाह वटि मदारे तक़वा ते आहे, अलाह वटि क़बूलियत उनजी आहे जंहिंजे अंदरि तक़वा आहे। ऐं हिते हाबील ऐं काबील जे गुफ़्तगू में हिकिड़ो अहिड़ो जुमिलो अची वियो जेको अहम उसूल जी हैसियत रखे थो। अमाल ऐं इबादात जी क़बूलियत तक़वा ऐं ख़ौफ़ ख़ुदा ते मौक़ूफ़ आहे। जंहिंमें तक़वा न आहे उहो अमल मक़बूल न आहे। इन जे करे उलमा सलफ़ फरमाए इहा आयत इबादत गुज़ारनि ऐं अमल करण वारनि जे लाइ वॾी आहे। जो हज़रत आमिर बिन अब्दुल्ला पंहिंजे वफ़ात जे वक़्तु रोई रहियो हुयो। माण्हुनि अर्ज़ु कयो तव्हां सॼी उमिरि अमाल सालिह ऐं इबादत में मशगूल रहियो, पोइ रोइण जो छा वजह आहे? फरमायूं त मुंहिंजे कननि में इहा आयत गूंजे थी, इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन, अल्लाह ताला रुगो मुत्तक़ीन जी इबादत वग़ैरह क़बूल फरमाईंदो आहे। मूंखे मालूम न आहे त मुंहिंजी इबादत अलाए क़बूल आहे अलाए न आहे। हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए जेकॾहिं मूंखे इहो यकीन थी वञे मुंहिंजो कोई अमल अल्लाह क़बूल फरमायो आहे त हीअ उहा नेमत आहे जेका सॼी ज़मीन सोन थी करे पंहिंजे कब्ज़े में अची वञे त उन जे मुक़ाबले में कुझु बि न सम्झंदुमि। अहिड़ी तरह हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो जेकॾहिं इहा ॻाल्हि यकीन सां तय थी वञे त मुंहिंजी हिकिड़ी निमाज़ अल्लाह वटि क़बूल थी वई आहे त मुंहिंजे लाइ सॼी दुनिया ऐं उन जे नेमतुनि खां ज़्यादा आहे। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ हिकिड़े माण्हू खे ख़त में इहा नसीहत लिखी, मां तोखे तक़वा जी ताक़ीद कयां थो जंहिं खां सवाइ कोई अमल क़बूल न आहे, ऐं अहले तक़वा खां सवाइ कंहिं ते रहम न कयो वेंदो, उन खां बग़ैर कंहिं शइ ते सवाबु न मिलंदो आहे। इन ॻाल्हि जो बाहिस चवण वारा त घणा आहिनि पर अमल करण वारा तमामु थोरा आहिनि। हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो तक़वा सां कोई नंढो अमल बि नंढो न हूंदो आहे, जेको अमल मक़बूल थी वञे उहो केतिरो बि नंढो हुजे उहो वॾो अमल आहे। तेसि ताणी इहो मुख़्तसर किस्सो पूरो थियो। उन खां बाद में अल्लाह ताला आख़िरी आयतुनि में सज़ाऊं बयानु कयूं आहिनि। सज़ाऊं जेके अल्लाह ताला बयानु फरमायूं आहिनि उन जे मुतालिक़ 3 क़िस्म जूं सज़ाऊं, हुदूद, क़िसास, ताज़ीरात। हुदूद छा आहे, क़िसास छा आहे, ताज़ीरात छा आहे? जिन जराइम जी का सज़ा क़ुरान ऐं सुन्नत मुतयन न कई आहे बल्कि हुकाम जे सवाबदीद ते रखी वई आहे, उन्हनि सज़ाउनि खे शरीयत में ताज़ीरात चइबो आहे। ऐं जिन जराइम जी सज़ा क़ुरान सुन्नत मुतयन कई आहे उहा 2 क़िस्म आहे। हिकिड़ी उहे जिन में अल्लाह जो हक़ ग़ालिब हूंदो आहे, उनखे सज़ा खे हद चइबो आहे जंहिंजी जमो हुदूद आहे। ॿी उहा सज़ाऊं जिन में बाने जो हक़ ग़ालिब हूंदो आहे, उनखे क़िसास चयो वेंदो आहे। क़ुरान करीम हुदूद क़िसास जो बयानु पूरे तफ़सील ऐं तशरीह सां पाण फरमायो आहे। बाक़ी तहज़ीरी जराइम जो तफ़सीलात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हुकाम वक़्त जे सवाबदीद ते छॾियो वियो आहे। ताज़ीरी सज़ाऊं हालात जे माताहत हल्की खां हल्की बि करे सघजनि थियूं, सख़्त खां सख़्त बि करे सघजनि थियूं, माफ़ बि करे सघजनि थियूं। उन में हुकाम जे इख़्तियारात वसी आहिनि। हुदूद में कंहिं हुकूमत या कंहिं हाकिम ऐं अमीर खे का ज़रे बराबरि फेर फार करण या कमी पेशी करण जी इजाज़त न आहे। न ज़मान न मकान जे मटिजण सां उन ते कोई असरु पवे थो, न कंहिं अमीर ऐं हाकिम खे उन जे माफ़ करण जो हक़ आहे। शरीयत इस्लाम में हुदूद 5 आहिनि: धाड़ो, चोरी,
ज़िना, तोहमत, इहे सज़ाऊं क़ुरान करीम में मनसूस आहिनि। पंजी आहे शराब नोशी जी हद। इहे 5 इन्हनि खे चइबो आहे हुदूदुल्लाह। ऐं हुदूदुल्लाह में सिफ़ारिश करण बि जाइज़ न आहे, न को सिफ़ारिश ॿुधण ई जाइज़ आहे। हुदूदुल्लाह में सिफ़ारिश करण बि जाइज़ कोन्हे, सिफ़ारिश जो ॿुधण बि जाइज़ कोन्हे को। उन खां पोइ ॿी ॻाल्हि इहा क़ाबिल ग़ौर आहे त अलाह जे इन्नमा युहारिबून अल्लाह व रसूलहू, जेके अल्लाह जे रसूल सां मुहारिबो कनि था, जंग कनि था। हालांकि डाकू या बग़ावत करण वारो मुक़ाबिलो या मुहारिबो कंदा आहिनि उहे इंसाननि सां कंदा आहिनि। कोई ताक़तवर जमात जॾहिं ताक़त सां अल्लाह ऐं उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ानून खे टोड़णु चाहे थी त अगरचे ज़ाहिर में उनजो मुक़ाबिलो अवाम ऐं इंसाननि सां हूंदो आहे, पर हक़ीक़त में उनजी जंग हुकूमत सां आहे। ऐं इस्लामी हुकूमत में जॾहिं क़ानून अल्लाह ऐं रसूल जो नाफ़िज़ हुजे थी, इहा जंग अल्लाह ऐं रसूल सां ई जंग आहे। तंहिंजे करे उन्हनि जूं अल्लाह ताला सज़ाऊं मुक़ररु फ़रमायूं आहिनि। ऐं इहो क़तलू पहिरें नंबर ते त अहिड़े क़िस्म जे जेके मुहारिबा कनि था ऐं अमन आमा खे तबाह था कनि, बग़ावत कनि था, उन्हनि खे क़तलु कयो वेंदो या फांसी ते चाढ़ियो वेंदो या उन्हनि जा हथ ऐं पेर उबतड़ कटिया वेंदा, उन्हनि खे ज़मीन मां जलावतन कयो वेंदो। इहे अल्लाह ताला उन्हनि जे लाइ सज़ाऊं मुक़ररु फ़रमायूं आहिनि। अल्लाह ताला फ़रमायो त इहा उन्हनि जे लाइ दुनिया में ख़्वारी आहे ऐं आख़िरत में इन्हनि जे लाइ अञा वॾो अज़ाब आहे। इहे अल्लाह ताला पंहिंजो हुदूद, क़िसास ऐं ताज़ीरात, शरई सज़ाउनि जो बयानु फ़रमायो। तेसि ताणी रुकू पूरो थियो, ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला सुभाणे वारे रुकू में आहे वसीलो तलब करणु, उन जे मुतालिक़ शरई हुकुम छा आहे। इंशाअल्लाह ज़िंदगी रही सुभाणे इन खे पढ़ंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु। सल्लल्लाहु तआला